डियर स्टूडेंट्स, अॼु असां पढ़ंदासीं हाइड्रोजन बॉन्डिंग। असां लास्ट लेक्चर्स में असां तव्हांखे आयनिक बांड, कोवलेंट बांड, कोऑर्डिनेट कोवलेंट बांड ॿुधायोसीं। ऐं इहे जेके बि हुया उहे केमिकल बांड्स हुया, यानी ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन जॾहिं थींदा हुया त इहे बांड ठहंदा हुया। पर हाइड्रोजन बांड इज़ अ डिफरेंट टाइप ऑफ बांड इज़ कंपेयर टू दीज काइंड ऑफ दी बांड्स। बेसिकली हाइड्रोजन बांड जेको आहे हिकिड़ो इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस जो क़िस्म आहे, जंहिंखे असां इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन चवंदा आहियूं। पर हिन में हाइड्रोजन ऐं ॿिया जेके मोर इलेक्ट्रोनेगेटिव एटम आहिनि उन्हनि जे विच में ही बांड ठहंदो आहे। बाय डेफिनेशन असां लिखियो आहे हाइड्रोजन बांड इज़ द इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन, यानी ही हिकिड़ो इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन थींदो आहे बिटवीन दी हाइड्रोजन एंड इलेक्ट्रोनेगेटिव एटम्स लाइक फ्लोरीन, नाइट्रोजन एंड ऑक्सीजन। यानी हिन में हाइड्रोजन भी हुजे ऐं ॿिया मोर इलेक्ट्रोनेगेटिव एटम हुजनि त उन्हनि जे विच में, मॉलिक्यूल्स जे विच में हिकिड़ो इंटरेक्शन थींदो आहे जंहिंखे असां इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन चऊं था। उन जे ज़रिए ई बांड ठहंदो आहे। मिसाल तौरु असां पाणी जेको आहे H2O, पाणी जो फार्मूला H2O असां लिखंदा आहियूं। बेसिकली त ही कोवलेंट बांड हूंदो आहे पाणी में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जे विच में। लेकिन असांखे ख़बर आहे त पाणी में इलाही सारा मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि ऐं उहे पाण में कीअं कनेक्टेड हूंदा आहिनि। जीअं तव्हां हिकु अंगूरनि जी टारी तव्हां ॾिसंदा आहियो त हिकु टारी में इलाही सारा नंढा नंढा अंगूर जेके आहिनि उहे ॻंढियल हूंदा आहिनि। त हाणे उहो हिकु टारी जेका आहे उहा बेसिकली अंगूरनि जी, हिकु अंगूर जेको आहे उन पूरी टारी में कीअं ॻंढियल आहे। ईअं ई पाणी जा मॉलिक्यूल जेके हूंदा आहिनि बेसिकली उहे हिकु ई जेको आहे हज़ारे लखे करोड़े मॉलिक्यूल्स जेके आहिनि उहे पाण में उन्हनि जो इंटरेक्शन हूंदो आहे। हाणे जीअं तव्हां ॾिसी सघो था त हिकिड़ो पाणी जो मॉलिक्यूल आहे ऑक्सीजन ऐं ॿ एटम ही हाइड्रोजन जा। हाणे असांखे ख़बर आहे त ऑक्सीजन इज़ मोर इलेक्ट्रोनेगेटिव एटम, यानी ही इलेक्ट्रॉननि खे पंहिंजे तरफ़ छिकण जी कोशिशि कंदो आहे। त हाणे जॾहिं ॿियो मॉलिक्यूल पाणी जो हिन सां अटैच थींदो, गॾु हूंदो, त हाणे ॿियो एटम हाइड्रोजन इज़ द इलेक्ट्रोपॉजिटिव एटम। त हाणे हिकु हाइड्रोजन जेको आहे उहो इलेक्ट्रॉन हाइड्रोजन जा जेको आहे उहो ऑक्सीजन जे तरफ़ वेंदा। यानी ही हाइड्रोजन जेको आहे हिकिड़ो डोनर आहे ऐं ही एक्सेप्टर आहे। त हाणे हिननि जे विच में तव्हां ॾिसी सघो था त हिकिड़ी इंटरेक्शन पैदा थिए थी, छो त ही स्लाइटली पॉजिटिव आहे, पार्शल पॉजिटिव चार्ज हिन ते क्रिएट थी थिए, छो त ही भर में जेको ऑक्सीजन आहे इहो इलेक्ट्रोनेगेटिव एटम आहे। ही इन जा इलेक्ट्रॉन छिकणु चाहे थो पंहिंजे तरफ़, त हिन ते स्लाइटली पॉजिटिव चार्ज थिए थी ऐं हाइड्रोजन जा इलेक्ट्रॉन हिन तरफ़ वञनि था त हिन ते स्लाइटली या पार्शल पॉजिटिव नेगेटिव चार्ज थी वञे, जंहिंजे विच में ही हिकिड़ो इलेक्ट्रोस्टैटिक अट्रैक्शन जेको आहे हिननि जी पाण में पैदा थिए थी। ऐं अहिड़ी तरह सां ही सभी हज़ारे मॉलिक्यूल जेके आहिनि उहे पाण में हिन हाइड्रोजन बांड जे ज़रिए ॻंढियल हूंदा आहिनि। यानी हाइड्रोजन बांड जेको आहे हाइड्रोजन ऐं मोर इलेक्ट्रोनेगेटिव एटम जीअं फ्लोरीन, नाइट्रोजन या ऑक्सीजन जेको आहे अहिड़े क़िस्म जे एटमनि सां इहा हाइड्रोजन बांड ठाहींदो आहे। अहिड़ी तरह सां हिते तव्हां अक्सर जेको आहे आइस जेका ठहंदी आहे, बर्फ़ जेका ठहंदी आहे, उन में तव्हां ॾिसंदा आहियो, या आम लिक्विड जी ॻाल्हि कयूं त ही रेड जेको आहे ही ऑक्सीजन आहे ऐं ॿ एटम ही वाइट कलर में तव्हांखे हाइड्रोजन जा टे ॾिसण में अचनि था। त ही अहिड़ी तरह सां हिननि जी जेको आहे उहा अरेंजमेंट थींदी आहे एटमनि जी, जंहिंमें स्लाइटली पॉजिटिव जेको आहे हाइड्रोजन ऐं मोर इलेक्ट्रोनेगेटिव जेको आहे हिननि जे विच में अट्रैक्शन थींदी आहे। त ही हिक ॿिए सां जेको आहे इंटरेक्शन करे ऐं अहिड़ी तरह सां ही इलाही सारा बांड्स जेके आहिनि पाण में इंटरेक्शन जे ज़रिए ठाहींदा आहिनि। ऐं हिन बांड खे असां ॾिसी सघो था त ही डॉटेड लाइन सां असां जेको आहे हिन बांड खे शो कंदा आहियूं। त अहिड़ी तरह सां ही तव्हां ॾिसो आइस में, बर्फ़ में जेको आहे, बर्फ़ में जेको आहे हिकु मॉलिक्यूल सां, पाणी जे हिकु मॉलिक्यूल सां चार ॿिया वाटर मॉलिक्यूल जेको आहे अहिड़ी तरह सां अटैच हूंदा आहिनि, जंहिंजे करे बर्फ़ जा जेके वॉल्यूम आहे उहो वधी वेंदो आहे, घाटाई जेका आहे उनजी घटि थी वेंदी आहे, छो त हिन जो वॉल्यूम जेको आहे उहो वधी वेंदो आहे, जंहिंजे करे बर्फ़ जेको आहे अक्सर तव्हां ॾिसंदा आहियो त पाणी में तरंदी आहे। सो हाइड्रोजन बांड जेको आहे बेसिकली सेकेंडरी टाइप जेको आहे बांड आहे, यानी आफ्टर द केमिकल रिएक्शन जीअं प्राइमरी बांड्स असांजा हुआ आयनिक कोवलेंट, कोऑर्डिनेट कोवलेंट बांड, त हिनखे असां सेकेंडरी बांड चवंदा आहियूं बिकॉज दिस इज़ द टाइप ऑफ इंटरमॉलिक्यूलर फोर्स ऑफ अट्रैक्शन।
बिटवीन द हाइड्रोजन एंड मोर इलेक्ट्रोनेगेटिव एटम। तो इन हवाले से आई होप तव्हांखे हाइड्रोजन बॉन्ड जो कॉन्सेप्ट जो है वो क्लियर थियो हूंदो। थैंक यू।